अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर सां गॾु आवां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर में असां मुख़्तलिफ़ इशूज़ खे रेज़ कंदा आहियूं ऐं उहे जेके मसइला आहिनि उहे सिधी या अणसिधी तरह आवाम सां लाॻापियल हुजनि था। उन हवाले सां सिंध जी राजधानी कराची में असीं मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे चुका आहियूं, पर सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि उन्हनि में बि अनेक मसइला मौजूदु आहिनि। 5 साल जमहूरी दौर जा मुकमल थियण ते आहिनि। ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी जूं दावाऊं केतिरियूं बि हुजनि, पर कोशिशि था कयूं मुख़्तलिफ़ ज़िलनि में पहुची ग्राउंड रियलिटीज़ मालूम करण जी। ऐं हिन वक़्तु असीं पहुता आहियूं सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर वारे ज़िले डिस्ट्रिक्ट जैकबाद में, ऐं हिन वक़्तु असीं बिल्कुलु जैकबाद शहर जे DCO चौक ते मौजूदु आहियूं, जिते असां कोशिशि था कयूं त पहिरियां अव्हांखे उहे फुटेजिस, उहे रोड रस्ता ॾेखारियूं जेके पाण हिकु दास्तान बयानु करे रहिया आहिनि। वेझे माज़ी ताईं जैकबाद शहर इंतिहाई ख़ूबसूरती तौरु दुनिया में ॼातो सुञातो वेंदो हो, पर अलाए त कहिड़े शइ जी हिनखे नज़र लॻी वई आहे जो जैकबाद शहर जो चहिरो मुकमल तौर ते बिगाड़जी चुको आहे। शहर जेको जॉन जैकब जे दौर में तमामु उरूज ते तरक़ी जी मंज़िल तां पहुची रहियो हुयो, उहो हिन वक़्तु ज़बून हाल आहे ऐं शहर जो कोई अहिड़ो इलाइक़ो बाक़ी हूंदो जिते जो को मसइलो अव्हां ताईं न पहुची सघियो हुजे। शहर जेको हिन जमहूरी दौर में तरक़ी वारे रस्ते तां जेको हटियलु रहियो ऐं बावजूद PP जे MNA, PP जे MPS जे हिन शहर बि तरक़ी नाहे माणी। भल दावाऊं केतिरियूं बि कयूं वञनि, पर असां ग्राउंड ते पहुता आहियूं ऐं अव्हांखे उहे फुटेज ॾेखारे रहिया आहियूं जेके पंहिंजी दास्तान पाण बयानु करे रहिया आहिनि। इन हवाले सां शहर में मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि, सियासी अॻुवान आहिनि, समाजी अॻुवान आहिनि ऐं क़ौमपरस्त अॻुवान आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे इन इशूज़ खे, मुख़्तलिफ़ मसइलनि खे उजागर कंदा रहिया आहिनि, पर दाहिण बावजूद बि हिन शहर जी का मालिकी ऐं वारसी नाहे थी सघी। ऐं असां कोशिशि कई आहे उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हाइण जी जेके समूरो जेको जमहूरी दौर हुयो उन में हड़ताल हुजे, बुख हड़ताल हुजे, धरना हुजनि, एहतजाज हुजनि, को बि अहिड़ो रस्तो बाक़ी नाहे उन्हनि छॾियो जंहिं लाइ उन्हनि हिन शहर जी आवाज़ आला इक़्तिदार ताईं पहुचाइण जी कोशिशि न कई हुजे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके अॻुवान आहिनि असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, संदन थोराइता आहियूं। अचो त ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं था कुझु शख़्सियतनि सां, उन्हनि खां पुछूं था त जेको शहर असांखे तस्वीरी जेका उनजी दास्तान आहे उहा त साम्हूं आहे, पर हू इन समूरी सूरत हाल में रहनि था, उहे रोज़ु इन शयुनि में मुब्तला हुजनि था। पाणी जी ॻाल्हि कजे त पाणी जी खोट आहे ऐं पाणी मिठे जी दावा त कई वई, पुराणा जेके प्रोजेक्ट्स हुआ उन्हनि ते कमु त न कयो वियो, वेतर उन्हनि जो जेको आहे नक्शो बिगाड़ियो वियो आहे। ऐं बिजली जी ॻाल्हि कजे त लोड शेडिंग तमामु उरूज ते आहे। हाणे त असांखे इहे बि इतला मिलिया आहिनि हिते सर्वे दौरान त गैस जी बि तमामु घणी लोड शेडिंग आहे, किथे किथे त गैस जूं लाइनूं हिन तरक़ी याफ़्ता शहर में, जेको शहर आहे सराउंडिंग एरिया न आहे पर ख़ुदि सिटी आहे जैकबाद जो, उते बि जंग जो कानून आहे, गैस जहिड़ी शइ बि न आहे। अमन अमान जी ॻाल्हि कजे त ॾींहुं ॾिहाड़े ॾींहुं ॾिठे जो हिते फुरनि जूं वारदातूं आहिनि, स्ट्रीट क्राइम आहे, अगवा जूं वारदातूं थियनि थियूं। ख़ासि तौर ते कारोबारी हल्को ऐं जेको मोज़िज़ शहरी आहे उहो अमन अमान जे हवाले सां बि तमामु घणो असांखे फ़िक्रमंद नज़र अचे थो। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं। असां सां PP शहीद भुट्टो जा अॻुवान मौजूदु आहिनि, नदीम कुरैशी। संदसि ख़्यालु मालूम कयो था त साईं तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जदोजहद कई आहे, हिन दौर में जेके तव्हां ख्वाब ॾिठा त थी सघे थो जमहूरी दौर आहे, का तरक़ी थिए हिन शहर जी, इहो मुंहिंजे ख़्याल में ख्वाब ई रहियो आहे हिन वक़्तु। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर हीअ को मां सम्झां थो पहिरीं ॻाल्हि त हिनखे जमहूरी दौर त चवण ई ग़लति आहे। मां सम्झां त जेतिरी करप्शन, जेतिरी आमरियत इन 5 सालनि में हिन मुल्क ख़ुसूसन सिंध ऐं ख़ुसूसन हिन ज़िले जैकाबाद ते चंद वॾनि माण्हुनि जी हुकूमत चई सघिजे थी। उन्हनि वॾनि माण्हुनि सिर्फ़ु पंहिंजा बंगला ठाहिया आहिनि, उन्हनि पंहिंजा महल ठाहिया आहिनि, उन्हनि जा बैंक बैलेंस वधिया आहिनि, अवाम खे कुझु कोन मिलियो आहे। भला हाणे मौसम आहिनि चूंडियल नुमाइंदनि जी ॿीहर तव्हां दर खड़काइण जी, को नज़र अचे थो कराची वेठल आहिनि? इहा ताईं कराची वेठल आहिनि, उन्हनि वटि हाणे इहो अवाम खे फ़ैसिलो करिणो आहे जो 5 सालनि में जिन खे नौकिरी जो आसरो मिलियो, हाणे उनखे चवनि था त हींअर जॾहिं कामयाबु थी नौकिरी ॾींदासीं। उन्हनि खे हाणे उज़र बि यादि अची विया आहिनि,
हाणे उन्हनि जी पिजारो साफ़ थिए थी, नई गाॾियूं वठनि था, वरी हिकिड़ो नओं तरीक़ो अवाम खे बेवकूफ़ बणाइण लाइ दर दर ते ईंदो। हाणे अवाम खे असां अपील था कयूं त ख़ुदा हिन 5 सालनि में इन्हनि जी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं आहे। इन्हनि सिंध खे विकिणी छॾियो, इन्हनि सिंध जी तालीम तबाह करे छॾी, इन्हनि सिहत तबाह करे छॾी, को अदारो इन्हनि न छॾियो। अॼु हीउ शहर मुंहिंजो दड़े जो ॾेख ॾिए थो, कॾहिं हिन खे पेरिस जा लक़ब मिलंदा। असां सम्झूं था जेके हुकुमरान हिकिड़ो गटर दुरुस्त नथा करे सघनि, उहो उन्हनि खे हुकुमरानी जो को हक़ कोन्हे। बाक़ी जंहिं तरीक़े सां इहे इलेक्शन खटिया आहिनि, दुनिया खे ख़बर आहे कहिड़ी कुवतूं कहिड़े तरीक़े सां हिननि जा मनपसंदि जेके आहिनि कुझु यूसियूं आहिनि, जिथे वेही करे सरेआम गुंडागर्दी करे उहो ठपिंग जेके हणंदा आहिनि, रैगिंग करे उहो कामयाबु थींदा आहिनि। असां सम्झूं था त हाणे अवाम में सुजागी आहे, इन सॼे सितम ज़रीफ़नि नाइजाज़िन ऐं ॾाढाइनि खां पोइ बि सम्झो था त माण्हू वरी उन्हनि ॾांहुं वेंदा। माण्हू उन्हनि ॾे कोन था वञनि। असल में बदकिस्मती हिन शहर जी आहे त हिज़्ब इख़्तिलाफ़ न रहियो आहे। इलेक्शन में त 20 नुमाइंदा बीहंदा आहिनि, हिकिड़ो खटे वेंदो आहे, हिकिड़ो चोरी धाड़ा शुरू करे छॾंदो आहे, ॿियो हुनजी ख़ामोशी ते बि 12 शहरनि में वेही रहंदा आहिनि। जेकॾहिं जेके माण्हू हिज़्ब इख़्तिलाफ़ जे जेके बीहनि था, जेकॾहिं उहो किरदारु अदा कनि था, मां सम्झां चूंडियल नुमाइंदनि सां गॾु हिज़्ब इख़्तिलाफ़ जा जेके असांजा सियासतदान आहिनि, वॾा वॾा जेके बीहंदा आहिनि MNA MP जी सीट, जेकॾहिं उहो किरदारु अदा कनि न, इन अवाम खे निंदण को छॾे ॾिनो। हिन अवाम जी जेकॾहिं के मालिकी कई आहे, हीअ समूरी सियासी पार्टियूं बीठियूं आहिनि जिन जी मालिकी कई आहे। ओरियत तबिको बि आहे, उन्हनि पंहिंजी मालिकी पाण कई आहे। न को हिन में हिज़्ब इख़्तिलाफ़ जेके सियासतदान जो किरदारु आहे, न को चूंडियल नुमाइंदनि जो। चूंडियल नुमाइंदनि पंहिंजा घर भरिया आहिनि ऐं मां सम्झां थो उन खां पोइ जेको माण्हू ख़ामोश रहियो आहे, असां बि उनखे ओतिरो ई चोर सम्झूं था, हिन शहर जो ओतिरो ई दुश्मन। अच्छा, भला अमन अमान जी ॻाल्हि कजे, बदमनी आहे या भला पीसफुल माहौल आहे? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, 7-8 माण्हू ठुल तालके मां जेको आहिनि अगवा थी विया आहिनि। फज़ीला सरकी जो हाई प्रोफाइल केस थियो आहे, सुप्रीम कोर्ट उनजो नोटिस वरितो आहे, पर अफ़सोस सां चढ़ पए थो उनजा मालिक चवनि था त हिकिड़ो सरदार मुलवस आहे, उनजा नाला खिया आहिनि। ऐं बदकिस्मती सां पुलिस में एतिरी ज़रूरत न आहे, को अहिड़ो ईमानदार SP न आयो आहे जैकाबाद में जेको वञी कंहिं सरदार खे छड़ो उनजे ॻोठ ते हिकिड़ो छापो हणे। मां सम्झां थो हिकिड़ो कलाक वॾो आहे, फज़ीला सरकी बाज़ियाब थी सघे थी। अॼु बि जेको आहे अब्दुल हकीम पयार, शफ़ीक सूमरो ऐं ॿिया जेके आहिनि अगवा थी चुका आहिनि ऐं सरेआम सभु ख़बर आहे उनजे अगवा में केरु मुलवस आहिनि। हिन वक़्तु असां सां हिकु ॿियो समाजी अॻवान अब्दुल हई सूमरो गॾु आहे, खांसि पुछूं था त उन्हनि बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्ट्रगल कई आहे ऐं ज़ाहिर सूरत हाल शहर में साईं आइडियल न आहे, पोइ मुतबादिल छा आहे? सभ खां पहिरियां मां तव्हांखे सलाम पेश थो कयां, छाकाणि जो हिन मुल्क जा 2 इदारा आहिनि जिन ते असीं फ़ख़्रु कंदा आहियूं। पहिरियों इदारो आहे असांजो अदलिया ऐं उन खां पोइ मीडिया। मां चैलेंज सां चवां थो, अॼु जेकॾहिं मीडिया आज़ादु न हुजे हा, तव्हां हिते न अचो हा, त जेके ॾाढायूं असां सां थींदियूं आयूं आहिनि, इहे ॾाढायूं अञा वधनि हा। ॻाल्हि जैकाबाद जी आहे त जैकाबाद उहो शहर जेको जान जैकब जो तारीख़ी शहर, मिसाली शहर हुयो, जंहिं ते असांखे कल्ह बाक़ाइदा फ़ख़्रु ईंदो ऐं असीं ॿाहिरि वञी इहो चवंदा हुआसीं त असांजो तालुक़ु असांजी बर्थ जैकाबाद सां आहे। पर साॻी जाइ ते जेकॾहिं अॼु असां खां कोई पुछे थो त तव्हां किथे था रहो, त जैकाबाद त ज़रूरु चऊं था, पर असांजूं अखियूं हेठि थियूं वञनि। उनजो सबबु इहो आहे त जैकबाद जे अंदरि जेका तारीख़ी करप्शन थी आहे, करप्शन कंहिं हिकिड़ी जाइ ते कान थी आहे। करप्शन तव्हां अचो ड्रेनेज जे हवाले सां, जंहिंखे पंहिंजो ड्रेनेज नालो करार ॾिनो थो वञे, 85 करोड़ खां 1 अरब जे अंदरि जी स्कीम हुई। मुंहिंजे ख़्याल में उन स्कीम में जेका करप्शन कई वई आहे रिकॉर्ड तोड़, उहा स्कीम मुकमिल त न थी सघी, पर जेका आसमानी बारिशूं आयूं बजाए इन जे 4-5 लखनि जे जैकाबाद शहर जी आबादीअ खे अवाम खे बचाइण जे, हुन असांजे शहर मुकमिल खे ॿोड़ियो, जंहिंमें शहर जूं मुकमिल यूसियूं तबाह थी वियूं। उन में करप्शन थी आहे, उनजो को नोटिस नथो वठे। अॻूणो DC साहब जेको साजिद जमाल अबड़ो रिटन में ॾेई वियो आहे त 3200 जाली उस्ताद भर्ती थियल आहिनि, पर उन में हिकिड़ी शइ मां तमामु फोकस कंदुसि त उन में कुझु उस्ताद अहिड़ा आहिनि जंहिंजी उमिरि 18 साल न आहे। डेट ऑफ अपॉइंटमेंट जेका हुननि शो कई आहे त 12 साल ऐं 14 साल हुननि जी उन वक़्त जी उमिरि आहे। उहो 3200 जेके उस्ताद DC साहब जेको आहे पंहिंजो क्लियर करे वियो आहे, उन ते को एक्शन न आहे। एजुकेशन में नाअहल ऐं जंहिंखे हिकिड़ी पैरा लिखणु नथी अचे, जंहिंखे लेटर पढ़णु न ईंदो आहे, उहे असांजा ऑफिसर मुक़ररु। हेल्थ जे हवाले सां तव्हां हॉस्पिटल वञो, मां हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, छाकाणि जो असांजो माण्हू जेको आहे हितां जो तमामु ग़रीब ऐं मिसकीन आहे, ऐं
ऐं ख़ासि तौर ते मज़दूर तबिको तालुक़ रखे थो। जेका असांजो कार्डियोलॉजिस्ट जेको हुयो हिते अमर खत्री, उन जे मरण खां पोइ या उनखे शहीद कयो वियो जेको, उन खां पोइ असांजी जेका हॉस्पिटल जी जेको कार्डियो यूनिट आहे उहो मुकमिल तबाह आहे। नाज़रीन, तव्हां ॿुधो पिया हितां जा समाजी अॻवान केतिरो न हाईलाइट कनि था हिननि इशूज़ खे। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुमि त हीउ जेको गेट आहे ही DC जेकबा जो गेट आहे, जंहिंजी ऑफिस बि हिते ई आहे ऐं हाउस बि हिते आहे। असां सां कमिटमेंट करण जे बावजूदि DC जेकबाद जे पंहिंजे फाइलुनि में कागज़नि में त शहर खे वॾी तरक़ी वठाई आहे, पर जॾहिं खांसि हक़ीक़तूं मालूम करण लाइ टाइम वरितो वियो त हू हिन वक़्तु कराची जे हिकु 5 स्टार होटल में शायदि आराम पियो करे। जॾहिं फ़ोन ते साणसि राब्तो थियो ऐं उनखे इहो चयो त तव्हां न आहियो, तव्हांजो को बि स्पोक्स पर्सन जेकॾहिं फाइल में किथे का तरक़ी थियल आहे, ग्राउंड ते असां सां गॾु हले। ऐं शहर जी जेका हालत आहे, हिते जेका बरसाति पई आहे उन खां पोइ शहर जी सूरत बिगड़जी वई आहे। को माण्हू नथो निकिरी सघे, का अहिड़ो रस्तो, अहिड़ी का घिटी न आहे बची जिते पाणी बीठल न हुजे। ऐं हितां जेका हुकुमरान जेके MNA MPAs हुकुमरान जमायत जा उहे त ग़ाइबु आहिनि, पर जेका ब्यूरोक्रेसी आहे उन्हनि जो बि इहो शहरनि जो ख़्यालु आहे त उहा बि तमामु दादली ब्यूरोक्रेसी आहे उन्हनि जी। ऐं जीअं हू उन्हनि खे चवंदा आहिनि उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि। अवाम बेयारो मददगार आहे। हिते मुख़ालिफ़ धुर ते वॾी तनक़ीद थिए थी। मुख़ालिफ़ धुर यानी वफ़ाक़ में त ज़ाहिर आहे वॾी जेका लार्जेस्ट मैंडेट रखंदड़ पार्टी आहे उहा नवाज़ लीग आहे। नवाज़ लीग जी नुमाइंदगी हिते अयाज़ लाहौती साहब करे थो, उनजो अॻुवाण आहे। खांसि पुछूं था साईं, तव्हां हिननि खे ग्राउंड ख़ाली छो छॾिनो त जीअं वणनि तीअं कनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभु खां पहिरियों त हीउ शहर तुंहिंजो बि आहे, तूं बि हिते ॼायो ॼमियो आहे हिन शहर में। हिन खे ग्राउंड खे ख़ाली असां न छॾियो आहे। हिन ग्राउंड खे असां बिल्कुलु यकीनन मां तव्हांखे ॿुधाए छॾां, हिते हिकिड़ो समां हिननि पैदा करे छॾियो शहर में, जो मां उनजो तव्हांखे बयानु त ॿुधायां थो त हाल ई में जेको हिन शहर में नुक़सानु थो आहे, हे हिकिड़ो तारीख़ी शहर आहे, ॿिनि बॉर्डरनि ते लॻंदो, पंजाब ऐं बलोचिस्तान। हाणे तव्हां जंहिंजी तस्वीर कढी आहे DC गेट जी, ही हिकिड़ो असांजे तारीख़ में असांजी पैदाइश खां DC जी जॻह हिकु अहिड़ी अमन पसंदि हूंदी हुई जंहिंमें शहर वारनि जा मसइला हल थींदा, शहर वारनि खे ॿुधियो वेंदो हो। पर हे जॻह हिन टाइम मां हिन खे ईअं चवंदुमि, हे करप्शन जी जेकी जॻह आहे, जिते कोई तालीम जे हवाले सां PhD कंदो आहे वञी, हे करप्शन जी PhD जी जॻह आहे, जंहिंजी हाणे तव्हां तस्वीर कढी आहे, इदारो आहे जेको। हिन में तव्हां जेके DC साहब जी ॻाल्हि कई आहे, हीअ त तव्हां सां बाबा मिलंदो, तव्हां सां कहिड़ो माण्हू, तव्हां सां उहो मिलंदो जंहिंखे तकलीफ़ हूंदी, दर्द हूंदो, उहो तव्हां सां मिलंदो। हिननि त बाबा पंहिंजा खज़ाना भरे छॾिया, हिननि खे छा ज़रूरत आहे कंहिं आवाम जी मिलण जी। ऐं हाल ई में हाणे जेकी इलेक्शन जा जेके तयारियूं थियनि था, इहा तव्हांखे ज़ाहिर सबूत मिलंदो जेको हिननि शहर सां ज़ुल्म कयो, जेको हिननि वाइदो कयो रोटी कपिड़ा और मकान जो। हिननि मानी बि असां शहरनि वारनि खां पुरी छॾी, सिंध जी सॼे माण्हुनि खां असांजा घर फुरे छॾियऊं। हिननि असां सां जेको बि शहर वारनि त पहिरियों त जेको आहे सिंध में जेको हिननि ज़ुल्म कयो आहे, उहो तालीम असांखां खसी वई आहे। जॾहिं इदारा असांखां तबाह थींदा पोइ इहो मुल्क कीअं हलंदा। ऐं लेकिन मुंहिंजे चवण जो मक़सदु हे आहे त हीउ तारीख़ी शहर आहे। हीउ शहर, हिते असांजो अॻे अॻूणो स्पीकर इलाही साहब बि हितां ई MNA थियो, हितां ई MNA थियो, लेकिन अगरि उन कमु एतिरा उन वक़्तु भला सूरत हाल आइडियली जॾहिं स्पीकर क़ौमी असम्बली 100% कोई ॾोह न हो, कोई करप्शन न हुई। मां दावा सां तव्हांजे चैनल ते चवां थो। हाणे अॼुकल्ह किथे आहे साईं? साईं त हिन टाइम कराची आहे, ज़ाहिर आहे उन तकलीफ़ माना इक़्तिदार में हूंदो त हिते ईंदो, न त न। साईं ॾिसो न कमु करे हा त शायदि अॼु इहा तकलीफ़ न अचे असांखे। साईं अकरम साहब, तव्हांजी बि वॾी जदोजहद आहे, शहरी ताज जे प्लेटफॉर्म तां हमेशह असां तव्हांखे सरगर्म हर दस्ता अवल ते तव्हांखे ॾिठो आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, ॾिसो था न मुख़ालिफ़ धुर आहे, न को शहर जी मालिकी करण वारो आहे, तव्हां जूं दाऊं कुकू पंहिंजा हिते, पर दाद रसी या फ़रियाद ॿुधण वारो को बि नज़र नथो अचे। इन सूरत हाल में ईंदड़ जेको सिनारियो आहे पॉलिटिक्स जो या आम चूंडनि जो, उन ते सम्झो था त को हिनखे टफ टाइम मिलण वारो आहे? बिल्कुलु, तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जेका मां अपोज़िशन आहे ई न, इहा हक़ीक़त आहे। हिते अपोज़िशन बिल्कुलु न आहे। हिते सिर्फ़ु हिकिड़ो ई इदारो आहे, उहो आहे शहरी ताज, जेको जीअं तव्हां चयो त असां जदोजहद कंदा आहियूं। असां बि जदोजहद घणी कई आहे, पर एक्चुअल ॻाल्हि इहा आहे त हिते करप्शन जेकी आहे रग रग में घुसी वई आहे।
ॿियो वॾो असांजो ज़िलो जेको आहे न इहो वरी एॾो करप्शन में इन्वॉल्व आहे जो पाकिस्तान में कंहिं ज़िले में न आहे। यानी हिकु रोड 3 एजेंसियूं ठाहे चुकियूं आहिनि। रोड्स बि ठाहे चुकी आहे, एजुकेशन वर्क्स बि ठाहियो आहे ऐं म्यूनिसिपलिटी बि ठाहियो आहे, ऐं बावजूदि इन 3 बिल कढी विया आहिनि पोइ बि रोड न ठहियो आहे। हाणे हिकिड़ी मिसाल ॾियां थो, अॼु जी अख़बार में इहो आयो आहे त स्कूलनि जी मरम्मतनि जा करोड़ रुपया विरहाइजी विया पर स्कूल न ठाहिया। 4000 मास्तरी भर्ती थियनि था MNA साहिब जे तवत सां। हिकिड़ो माण्हू पकड़िजे थो, MNA नथो पकड़िजे, EDO साहिबु घुमंदो थो आहे। अरब रुपए जी करप्शन थी आहे 4000 मास्तरनि जी भर्ती में। माण्हुनि खां लुटियो वियो आहे, माण्हुनि सूद ते पैसा वरिता, माण्हुनि ॻह विकिया, माण्हुनि घर विकिणी करे मास्तरनि लाइ पैसा ॾिना। तव्हां सम्झो था त हे करप्शन जो गढ़ आहे जैकाबाद। ऐं हिते इहा ई ॻाल्हि आहे त TO में हिकिड़ो वेठो आहे वॾो करप्ट आहे जेको चए थो असां मां 20 लख ॾियां थो मिनिस्टर खे, 15 लख ॾींदो आहे महीने में MNA खे ऐं 10 लख मां ॾींदो आहे MPA खे। हाणे तव्हां ॿुधायो पोइ इहे जे पैसा विराईंदो? पैसो असांजो टैक्स कलेक्शन। हा असांजो पैसो आहे। पंहिंजो वॾो महल ठाहियो अथई, हिकिड़ो बंगलो ठाहियो अथई TMO जो। मां TMO को लोकल आहे हितां जो, तव्हांजो बंगलो तो ई ॾिसो। अच्छा, शहर में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त को अहिड़ो इलाइक़ो आहे जिते तरक़ी थी जेको हिकिड़ो इलाइक़ो अलाए सही आसमान जे किताबनि में लिखियो की असांखे ख़बर न आहे। तरक़ी त पंहिंजी जाती इहो पुछा कयो त कब्ज़ो किथे न थियो आहे या तबाही किथे न थी आहे, इहो असांखे पुछा करे सघो था त कहिड़ो टुको रहिजी वियो आहे जंहिं ते कब्ज़ो न कयो आहे। तव्हां हलो साईं, कब्ज़े खे बि लीगलाइज़ कनि, लीज़ बीज़ लाइ छा कयो? सोचो तव्हां हलो अस्पताल जो टुकड़ो जेको आहे असांजी हॉस्पिटल उन ते कब्ज़ो थी वियो आहे। सपाफ जा झंडा लॻी विया आहिनि, PPA झंडा लॻा आहिनि, कब्ज़ो थी वियो आहे। यानी की अस्पतालनि ते कब्ज़ा, नुमाइश जे ग्राउंड ते कब्ज़ो। कहिड़ी मूंखे तव्हां ॿुधायो जिते कब्ज़ो न कयो आहे? केरु ॻाल्हाए साईं? हिन करे के शयूं अदालतुनि में तव्हां चैलेंज कयूं न कयूं? साईं हिते जेको असांजो कमिश्नर साहिबु हो न, जेको ह्यूमन राइट्स जो चेयरमैन बि हो, उन ते दरख़्वास्त वठणु चई नी। मां दरख़्वास्त करणी चाहिए त हे जेको होटल आहे न मेरा होटल, रोड बंदि करे वेठो आहे। हुननि जो साईं असां शीशा मना कयो आहे त ह्यूमन राइट्स जी दरख़्वास्त वठो। तव्हां ॾिसो रोड बंदि आहे न, डबल रोड आहे, बंदि करे वेठा आहिनि। अच्छा, अमन अमान जी ॻाल्हि कजे, हाणे त अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे, चवनि था SP भलो आहे। न साईं बहितर न आहे, बिल्कुलु न आहे। राति क़तल थी वियो आहे बाईपास ते, खोसो हिकिड़ो क़तल कयो आहे, उन न्याणी खे ज़ख़्मी थियो आहे। 4 ॾींहं अॻु में अॻवा थिया आहिनि, घणा माण्हू अॻवा थियल आहिनि। पुलिस उन्हनि जे चवण ते आहे, पुलिस बि छा करे साईं, जेको हुन बदिली करण वारे जी कुवत वठनि उन तो मजबूर आहिनि। हिते इहो सोचे थो खाओ पीओ बसि ख़ामोश रहो, सम्झो न। SP साहिबु जेतिरो बि स्टो हुजे न, पर जेके कनि था करण वारा माण्हू आहिनि उहे MNA साहिब जा पंहिंजा आहिनि। उहो रोड उन्हनि जो आहे, उनखे चई नथो सघे, कोशिशि करे थो, मोटराए थो, पर उनखे पकड़े कोन थो। हिन वक़्तु असां सां सराफा बाज़ार एसोसिएशन जो सदर गॾु आहे। खांसि पुछूं था त जेका ताजिर बिरादरी आहे, हितां जो वापारी तबिको आहे, दुकानदार आहिनि, उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि? अमन अमान आहे न आहे, छा आहे? ॾिसो, अमन अमान 5 साल पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में का शइ तव्हांखे ॾिसो का शइ नज़र ई नथी अचे। ॾींहुं ॾिठे जो फुर कयो थो वञे, ॾींहुं ॾिठे जा धाड़ा लॻा था वञनि। हिते मोटरसाइकिलां सरेआम विच शहर को खसियूं थी वञनि, घरनि में धाड़ा लॻा था वञनि। आख़िर इहे इंतिज़ामिया किथे आहे? भला छो न SP साहिबु इन शइ जो नोटिस वठे थो? छो न ॿाहिरि मथी इंतिज़ामिया इन शइ जो उहो करे थी? कंहिं शइ माण्हू सां कंहिं सां ज़ुल्म थींदो त ॿुधण वारो बि कोई न आहे हिते। असांजा डिप्टी कमिश्नर हुजे या SP साहिबु हुजे, घरनि में महदूद आहिनि। आख़िर कंहिंखे असां दाह ॾियूं? एहतजाज कया आहिनि तव्हां? एहतजाज बिल्कुलु असां रिकॉर्ड कराया आहिनि, हर दफ़े असां प्रेस क्लब में एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि, पर कोई बि हिते पीपल्स पार्टी जी जेकी 5 साल गवर्नमेंट रही आहे इहा अंधी ऐं ॿोड़ी ऐं गूंगी आहे। हिते फुरूं आम आहिनि, स्ट्रीट क्राइम बि ॿुधो, हाणे मोबाइल बि फुरजनि थियूं, पुलिस छा थी करे पई? पुलिस बज़ाहिर त नज़र नथी अचे, को अहिड़ो को अमल बि ज़ाहिर न आयो आहे, न ई अञा ताईं कोई एॾी वॾे लेवल जी गिरफ़्तारी थी आहे। ॿियो असांजे शहर जो ख़ासि मसइलो आहे हेपाटाइटिस C, उन बारे में मां रिक्वेस्ट कंदुमि ख़ासि तौर ते अमलदारनि खे, को बि वजूहात, सभ खां वॾी वजूहात पाणी ॼाणनि था डॉक्टर साहिबान, पाणी जो को बि बंदोबस्तु कान्हे, न ला एंड ऑर्डर आहे, सफ़ाई सुथराई आहे कान, ऐं हेपाटाइटिस C जो इंजेक्शन आहे जेके वग़ैरह आहिनि उहो जो वॾो प्रोसीजर आहे उहो फॉलो। फंड त वॾो अथनि हिते, हेपाटाइटिस C खां वॾो फंड सिंध में वॾो जेको टॉप ते प्रायोरिटी वारो ज़िलो आहे जैकबाद आहे, पोइ फंड काॾे थो वञे? सर फंड जी नॉलेज मूंखे कोन्हे, उहो त किताबनि में आहे, बुक्स में आहे, लिखत में आहे, बक़ाया नॉलेज कान्हे असांखे। बाक़ी जो प्रोसीजर बि तमामु लेंथी आहे, माण्हुनि खे अवेयरनेस न आहे, को अवेयरनेस सेंटर न आहे सिविल हॉस्पिटल में। मरीज़ असांजे शहर जा मासिया तो हज़ारे नौजवान बीमारी में मरी चुका आहिनि। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जैकबाद जे सुञाण धुरनि सां आम शहरनि सां जारी आहे। हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम डोर टू डोर में असीं हिन वक्त मौजूद आहियूं जैकबाद ज़िले जे जैकबाद शहर में, जिते तमामु घणा मसला आहिनि। ॻाल्हाइण लाइ बि हर माण्हू आतो आहे, छाकाणि त हिते शायदि ई को फ़र्द हुजे शहर जो जेको कंहिं मसइले खां आजो हुजे। समूरा माण्हू मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पाणी जो मसइलो हुजे, बिजली जो हुजे, अमन अमान जो मसइलो हुजे, बेरोज़गारी हुजे, सिहत जो मसइलो हुजे, तालीम जो, सभिनी खां इहे तमामु घणा मुतासिर थियल आहिनि। हिन वक़्तु असां सां गॾु सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले जो सदर अली मोहम्मद लाशारी मौजूदु आहे। खांसि पुछूं था त उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे शहर जे मसइलनि जे हवाले सां। साईं, मसइला त सभिनी बयानु कया, इन मसइलनि जो हल छा आहे? ऐं पीपुल्स पार्टी वरी बि जेका चूंडुनि में अचे थी, वरी बि साॻिया असांजे ज़रियनि मूजिबि उम्मीदवार टिकेटूं वठनि था, मुतबादिल छा आहे? अवाम में सुजागी आई आहे त उन्हनि जे लाइ जंहिं कुझु न कयो वरी उनखे न चूंडींदा? साईं, असल में शहर जी आवाम में सुजागी 100% आहे। छो त जेके बि उम्मीदवार बीहंदा आहिनि अहिड़ा करप्ट क़िस्म जा हूंदा आहिनि, शहर जा माण्हू उन्हनि खे वोट न ॾींदा आहिनि। असल में ॿाराड़ियूं आहिनि, ॿाराड़ियुनि में पोइ हू वञनि था पिया मुर्शिदनि खे वठी करे, कुझु ॾोकड़नि जे एवज़ जे थ्रू उहे माण्हू ख़रीद करे चूंडजी अचनि था पिया। पर हिन वक़्तु जेको पीपल्स पार्टी जो जेको मौजूदा किरदारु आहे ऐं ॿियो जेका सिंध न्यूज़ चैनल या पंहिंजो इलेक्ट्रॉनिक जेके बि न्यूज़ चैनल आहिनि, उन्हनि जो जेको किरदारु आहे त अॼु हर ॿारड़ी जो बचो उहो महसूसु करे थो पियो त हिननि माण्हुनि असांखे सिर्फ़ु लुटियो आहे, असांजे वोट ते उन्हनि सियासत कई आहे, पंहिंजा पेट भरिया अथऊं, उन्हनि असांखे कुझु बि न ॾिनो आहे। हाणे हिते मां एतिरे ताईं चवंदुसि त हीउ हिकिड़ो ग़रीब बीठो आहे ठुल जो, जंहिंजे घर खे बाहि लॻी, जंहिंजा ॿार जेके सड़ी विया आहिनि, ऐं उतां जे MP खे, हितां जे MNA खे एतिरो बि ज़रे बराबरि अहसासु कोन्हे जो उन ग़रीब जो वञी करे इलाजु कराइनि। तव्हां ॿुधायो छा आहे तुंहिंजा मसइला आहिनि? हिते त सभु मसइला जेके बि आहिनि इंसान जे हक़ूक़ जे लाइ, उहे सभई पूरा नथा थियनि। सम्झो साईं, हिते इंसानी हक़ूक़ जा हर मोहल्ले में 5-6 हज़ार घर आहिनि। ठीकु आहे साईं, उन में इंसानी हक़ूक़ जूं जेके तनज़ीम आहिनि जेके सरकारी, उन्हनि जा उते यूनिट्स हुजनि, उन्हनि जे हक़ूक़ जे लाइ विढ़नि, उन्हनि जो बाक़ी कमु कहिड़ो आहे? सम्झो साईं, जेकॾहिं उहे विढ़ी नथा सघनि आवाम जे हक़ूक़ जे लाइ, त पोइ इहे मुल्क त असांजो मुल्क त न आहे न। पोइ तंहिंजे करे हाणे होॾे थोरो ॾिसो, हो सॼो भरियो आहे, उन्हनि जो कोई वाहर करण वारो कोई न आहे। सम्झो साईं, जीअं त असली PP जा जेके वारिस हुया, उन्हनि जी हुकूमत हे न आहे, हे ज़रदारी जी हुकूमत आहे, ऐं ज़रदारी लीग आहे, हे PP जी हुकूमत न आहे। असां इहो तॾहिं न निभायो आवाम सां उन्हनि जी साईं, पूरा 5 साल गुज़री विया, वाटर सप्लाई जी स्कीम तबाह थी वई। मां पाण उनमें कंसल्टेंट जे एज़ ए कंसल्टेंट इंजीनियर कमु कयो आहे। हिते कागज़नि में त ख़र्च लिखियल आहे, थियो साईं थियो, उहो उनखे ऑपरेट केरु करे? 150 जो अमलो खपे, वाटर बोर्ड नथा ठाहिनि, कंहिंजो ठाहिणु कमु आहे? इहो हुकूमत जो कमु ठाहिणु आहे न सभु शइ। तव्हां ॿुधायो अमन अमान जी सूरत हाल कीअं आहे? माण्हू को फुर थिए थी, अगवाउनि जो और साईं रोज़ थिए थी, हिंदू भाइरनि को, मुस्लिम भाइरनि को। राति बि हिकिड़े दीवान को 15-16 हज़ार जो मोबाइल 10-20 हज़ार फुरे विया अथसि। बानो बाज़ार स्ट्रीट क्राइम त ॿुधो आहे कराची में घणो आहे, हिते बि शुरू थियो आहे? हिते बि शुरू थियो आहे साईं। जेके आथियो विस्की जी बोतल ॾियनि था, मानियूं ॻाढ़ा बोर्ड जे पुॼाइनि था, उहे उन्हनि जूं ग़ुलामियूं करनि था, ॾोहारी पकड़नि था, फ़ोन ते छॾती था वञनि साईं। ग़रीब गुरबे जी गॾु मिंट आहे, ॾोहारी पकड़िजे बि थो, छॾिजे थो। हा साईं, मिंट फ़ोन वञे थी। कई अहिड़ा ॾोहारियुनि 20 खूननि में घुरबलनि 15 में, जज बि मजबूरियुनि साईं उन्हनि खे ज़मानत ते छॾनि था। हिते त ख़तरनाक सूरत हाल आहे हिंदू बिरादरी जे लाइ। साईं हिंदुनि जे लाइ वेल आहिनि, कई मरी बि विया आहिनि, सभिनि जे लाइ आहे साईं। कंहिंजा बचा हाणे अबड़ो मारियऊं साईं होॾे सबाए गली ॾे मिसकिन खे फुर में साईं, वारदात में राति बि साईं वटसट लॻी पई आहे। भाई इंतिज़ामिया ख़ामोश आहे, पंहिंजनि में आहिनि, बसि मंथली हेॾी हज़ारनि जी नफ़री आहे हिते, पुलिस जी छा थी करे? हे साईं कोई बसि खाईंदा पींदा आहिनि, होटलनि ते गप शप आहिनि, हे नाले जूं ईगल मोटरसाइकिल आहिनि, को काथे आहे, 4 ॼणा काथे वॾेरनि जी में साईं वञनि था, गुतनि को ॾियो असांखे ज़ोरी, उन्हनि सां ज़ुल्म आहे साईं। हे मुफ़्त जी तनख़्वाह खणनि था बाबा, महिरबानी। चाचा ॾे हाल, जैकबाद त सभु मसइला ख़तम थी विया न PP दौर में, हाणे सुख शांती आहे न हिते? बाबा हाणे त का शइ कान्हे का, और हाणे पुछा कर वज़ीर साहब को तुंहिंजूं मिलियूं ॿुॾियूं हुन। हा, छो जो 7 नंबर बंदि आहे। हा, उन्हनि खे कुझु न मिले। ॿोन में पाण चवे थो पियो
त निकिरी वञो 24 घंटनि में निकिरियो। असां अलाए कीअं निकिरियासीं, असांजा ॿार बचा हुते घरवारी मरी वई मुशरफ कॉलोनी में, आयासीं कुझु पंहिंजे कमराननि खे हर शइ ॾियनि पिया, असां ग़रीब खे आंगूठो बि न पिया ॾियनि। हे इंसाफ़ आहे? अच्छा मोहतरमा राणी हुजे या पाण बेनज़ीर मालकी हुजे हा त उहो अलाए असां जेका छा बि करे हा, ज़रदारी छा कयो आहे ॿुधा त छा कयो अथई, कुझु बि न कयो अथई। ख़ुदा जो कसम असांखे त को राशन न पियो मिले। एतिरो रोज़गार नो अमन अमान बाला तरक़ी करे या सॼे मुल्क खे। हा तरक़ी असांजी वॾी थिए हा, ख़ुदा थो ॼाणे अॼु असांजी भेण हुजे असांजे लाइ अलाए छा करे हा ग़रीब खां। सर पहिरियां त मां इहो चवंदुमि तब्दीली ईंदी नौजवान, तारीख़ गवाह इनकलाब आयो नौजवाननि में आयो आहे। मज़दूर लेबर दुकानदार ग़रीब बि माना चेंजिंग आणे सघे थो, बदिलाव आणे सघे थो। इन जे लाइ जैकाबाद में अवेयरनेस बिल्कुलु आहे नौजवाननि, पर उन्हनि खे दॿायो थो वञे। असल में जेको अधे पहिरियों त अधे को सवाल कयो माना वोटनि जे बारे में, हिते आहे सरदारी निज़ाम। ॿाराड़ी में वञी करे उते फलाणे भोतार जा राह कनि, साईं तव्हां वोट ॾींदो ठीकु आहे, न त असां तव्हांखे राह कीन ॾींदो त उथाए छॾंदासीं। ही जैकाबाद शहर जो मुख्य रोड कोइटा रोड आहे, जेको मामूली बारिश खां पोइ केतिरनि ॾींहंनि खां इन पाणी जे दुबण हेठि आहे। को बि ऑफिसर बावजूदि जे हितां शहर जो MNA गुज़र कंदो आहे, शहर जा MPs हिन रोड तां गुज़र कंदा आहिनि। ॿिया VIP जॾहिं बाय रोड बलोचिस्तान ॾांहुं वञनि था त साॻे रस्ते जो इंतिखाब कंदा आहिनि, छाकाणि त हिते ॿियो बि को मुतबादिल रोड न आहे। बलोचिस्तान खे ॻंढींदड़ ही वाहिद नेशनल हाईवे आहे, जंहिं तां हर ऑफिसर, हर कामोरो ऐं हर चूंडियल नुमाइंदो गुज़र त करे थो, पर हिन रोड खे सुधारण जी तकलीफ़ कंहिंखे बि महसूसु नथी थिए। हिते हिकिड़ो दोस्त असां सां गॾु आहे, तव्हां हिते ई हूंदा हुआ? जी हा, हिते ई हूंदा आहियूं। छा दुकानु आहे तव्हांजो? मैकेनिक जो दुकानु आहे। हे कीअं रोड जी हालत छा थी आहे? हे चौथो ॾींहुं आहे, कोई अचे ई नथो, कोई साथ नथो ॾे, कोई माना पाणी बाणी नथो कढाए। हे जो चवनि था जैकाबाद खे तरक़ी वठाई आहे वॾी, न पा तरक़ी करे वठाई त कोई चौथो ॾींहुं आहे, कोई साथ ई नथो ॾे। असांजो रोज़गार बंदि आहे, गिरे जे अॻियां पाणी आहे। अच्छा हिन सां छा मसइला थियनि था? रश्का किरनि था, गाॾा किरनि था। वेलकम बैक नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं पीपल्स पार्टी जे अॻवाननि, जियालनि, वोटरनि ऐं पीपल्स पार्टी सां हमदर्दी रखंदड़ कारकुननि सां, ऐं उन्हनि जो मौक़ुफ़ था मालूम कयूं त जेके 5 साल जमहूरियत जा रहिया उन में बि शहर वासियुनि जे बकोल हिते कुझु बि न थियो आहे। न तालीम आहे, न सिहत जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, न अमन अमान जी सूरत हाल बरक़रार आहे। बेरोज़गारी ॾींहों ॾींहुं वधंदी पंहिंजे शहर जो नक्शो तब्दील थियल आहे, हिन जी ख़ूबसूरती वारो जेको ॾेख आहे उहो बदसूरती में तब्दील थी चुका आहे। हिन वक़्तु असां सां हिन प्रोग्राम में गॾु आहिनि सत्तार बिरोही साहब, जेके ज़िले जा जनरल सेक्रेटरी आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा। उनखां अलावा अली जखराणी साहब आहिनि, दीदार जखराणी साहब, गुलाम नबी मुग़ेरी, अब्बास जखराणी समेत अर्ज़ मोहम्मद डोमकी, ॿिया दोस्त हिते पीपल्स पार्टी जी अॼु नुमाइंदगी कंदा ऐं असांखे मौक़ुफ़ खां आगाह कंदा त जेके माण्हू दाहिनि था सफ़ा तकलीफ़ुनि में PP उन्हनि जे लाइ कुझु न आहे कयो। एतिरे ताईं चवनि था मसइलनि जो हल त परे जी ॻाल्हि आहे, पर MNA MP उन्हनि सां मिलण जे लाइ बि तयारु न आहे। ऐं जॾहिं चूंडुनि जो वक़्तु ईंदो आहे वेझो त गॾो हलाईंदड़ जे बि घर तव्हां वञो था, इन में केतिरी सचाई आहे बिरोही साहब? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी साईं, सभु खां पहिरीं त मां तव्हां सिंध TV वारे जो मशकूर आहियां। हक़ीक़त इहा आहे, इन में का सचाई न आहे। हिस्ट्री आहे, तव्हां जैकाबाद जी हिस्ट्री ॾिसो। जॾहिं ॿोॾि थी 2010 वारी, तव्हांजी TV इन शइ जी गवाह आहे। असांजो MNA उन सां गॾु असां पार्टी वारा ख़ुदि जंहिं मुहिम मां पाण बि शामिलु हुयुमि। हीउ शहर छा ही पूरो ज़िलो वीरान हुयो। हिन शहर जी उन कुंड कुड़छ में असांजे पार्टी जा दोस्त जेके हिते मौजूदु हुआ, पुलिस सां गॾु हिते पहरा ॾिनऊं। ऐं हक़ीक़तनि इहा आहे त 2000 खां पोइ प्राइम मिनिस्टर जे तरफ़ों PM जे तरफ़ों हिते एतिरा तरक़ियाती कम थिया। किथे जैकाबाद शहर कहिड़े हंधि हे जंहिं रोड ते बीठा आहियो, कोइटिया रोड आहे साईं, ही कोइटिया रोड आहे। जंहिं रोड ते बीठा हो NH वारनि जी तरफ़ां इहो रोड ठहियो। हाणे तव्हां कागज़नि में ठहियो या प्रैक्टिकली ठहियो? प्रैक्टिकली ठहियो। कुदरत सां माण्हू न विड़ी सघंदो आहे। तव्हांखे यादि हूंदो त 2012 में
2012 में जेका पाकिस्तान जैकबा जी हिस्ट्री में सब खां वॾी में वॾी बारिश पई 481 मिलीमीटर जेके आहे हिते बारिश पई ऐं तव्हां पोइ अंदाज़ो लॻाए सघो था त हिन शहर में जेके रोड रस्तनि जी छा हालत थी। स्पेसिफिक जेको मैंडेट तव्हांखे मिलियो, जेके वोट मिलिया, उहो बोर्ड त हुन में शेड्यूल में हिकिड़ी कुदरती आफ़त आहे। उन खां पहिरियां जी का अहिड़ी शइ ॿुधायो त तव्हांजो को अहिड़ो क़ाबिल ज़िक्र कमु थियल हुजे तरक़ी जे हवाले सां, अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां, रोज़गार जे हवाले सां। तव्हां त सिर्फ़ु पंहिंजा नवाज़ी कई आहे, तव्हां ते इल्ज़ाम था हणनि। सही, बेशक सदा हणनि त असांजे मथां जेकॾहिं कोई इल्ज़ाम इहो लॻाईंदो त बाबा पीपल्स पार्टी वारा पंहिंजा नवाज़ी कंदा, त इन में जेकॾहिं कंहिं पंहिंजा नवाज़ी कया त तव्हांखे यादि हूंदो त असांजी पार्टी उन प्रेसिडेंट खे हटाए छॾियो। तव्हां सां ॻाल्हि ॿोल वरी कयूं था, हिते ॿिया बि दोस्त मौजूदु आहिनि। तव्हां ॿुधायो त कहिड़ी तरक़ी थी आहे हिते? पीपी सां तव्हां लाॻापियल आहियो, ॿियनि जमायतुनि जा माण्हू चवंदा त न का हिते मुख़ालिफ़ धुर, हिननि खे ओपन ग्राउंड हुयो, पर हिननि कयो कुझु न जैकबाद वासियुनि जे लाइ। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका बि हिते असांखे इहो ॻाल्हि तव्हांखे कयोसीं, असांखे तव्हां हुननि सां गॾु वेहारियो साईं। राति बि असांजो तव्हां सां इहा ॻाल्हि हुई त असां गॾु वेही उन्हनि जा सवालनि जा जवाब ॾियूं। पर पुट हर को चवंदो आहे न फलानो पार्टी हीअं शइ कयो आहे, पीपल्स पार्टी हे शइ न कयो आहे, हे शइ कयो आहे, पर इन्हनि खे बि हर शइ मिलियो आहे। जेका अॼु असांजा मुख़ालिफ़ आहिनि न, इन्हनि को पुछा कर तव्हां 2010 वारे बोर्ड में किथे हुयो? ये भॼी विया पाण सी जैकाबाद छॾे विया, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी पाण जैकाबाद में वेही मीर एजाज़ ख़ान, असांजा जनरल सेक्रेटरी साहिबान, ॿिया हिते DC सां गॾु ॾींहुं राति हुया। उन खां अलावा 2012 जी बरसाति आहे। इहे दोस्त किथे हुया साईं? जंहिं टाइम हिते 5 फुट पाणी बीठो हुयो। जे असां ॾींहुं राति मीर एजाज़ ख़ान हिते रही करे इहो मोटर हलाए सिस्टम करे पाणी राजवाह जे ज़रिए ॿियनि जे ज़रिए असां ॿाहिरि कढियो आहे। हिते 5 फुट 6 फुट पाणी बीठो। इहे दोस्त उन टाइम बि ज़ाहिर हुया। जॾहिं रोड रस्ता सही था थियनि न, पोइ असांजा दोस्त इहे जेका बि आहिनि उन असांखे अल्फ़बे नथा चऊं, उहे पोइ रोडनि ते निकिरी अचनि। शहर जे मसइलनि ते मुसलसल जदोजहद कनि था, बुख हड़तालूं, एहतजाज, धरना, मुज़ाहिरा, पर कंहिंजे बि कन ते का जुई नथी चुरे। ज़ाहिर कुझु त हूंदो न? साईं, तव्हां ॾिसो कॾहिं हिननि मुज़ाहिरा कया, कॾहिं दरगाह मुसलसिल किथे आहिनि साईं? तव्हां फोटे वग़ैरह असांखे ॾेखारियो जो हिननि दरगाह आया। इहे त अॼु वेही करे तव्हांजे साम्हूं हिननि ॻाल्हायो न। दीदार, तव्हां ॿुधायो त 5 शयूं मूंखे ॿुधायो जेके जैकबा जे भले जूं तव्हां कयूं हुजनि। सर, बिस्मिल्लाह रहमान रहीम। 5 शयूं भलियूं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि पीपल्स पार्टी गवर्नमेंट में। त हिते तव्हां ॾिसंदो हाणे साम्हूं जेको हमीदिया स्कूल आहे, उते जेके बि हिन टाइम तव्हांखे 100 जे तादाद में न बल्कि हज़ारनि जे तादाद में लेडीज़ मिलंदी, जंहिंखे पीपल्स पार्टी गवर्नमेंट बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ॾिनो, जेके उहे रनज़ाला वेचारे ज़लील थो थियनि। न सर, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। इहे मुख़ालिफ़नि जो चवणु आहे। उन्हनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत हर महीने जेको आहे बेनज़ीर कार्ड जे ज़रिए 3000 रुपयो मिले थो। पहिरियों फर्स्ट पॉइंट इहो पीपल्स पार्टी जो। उन खां अलावा हिते जैकाबाद शहरनि जे लाइ मीर एजाज़ ख़ान जखरानी खे सलाम मां पेश कयां थो, जंहिं पंहिंजे कोशिशनि सां हिते हिकिड़ो वॾो कॉम्प्लेक्स तयारु करायो नौजवाननि जे लाइ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स। जेॾी महिल स्पोर्ट्स जो वज़ीर हो, तव्हां हाणे वञे उन ते ॾिसी बि सघो था साईं उन खे, त जेको आहे घटि में घटि 2 अरब रुपयनि जे लागत सां जेको आहे जैकाबाद में उहो शइ ठही आहे, ऐं बाक़ाइदे शहरनि खे जेको आहे हिकिड़े सहूलियत ॾियण जे लाइ सर। ऐं उन खां अलावा 3 शइ इहा आहे त जैकाबाद जे कंहिं बि तव्हां अगरि घिटी में सर घुमंदव त मीर एजाज़ ख़ान पाणी गंदगी कचरो हूंदो, उहो इन जे करे असांजे बारिश जे करे आहे। तव्हांखे ताज़ो ख़बर माना पीपी जी हिमायत बि कुदरत करे थी सर। पीपी जी हिमायत जी कुदरती रहमत आहे, उनखे न तव्हां रोके सघो था, न ॿियो को सियासी धुर रोके सघे थी। अच्छा, सॼो शहर पीपी जे मुख़ालिफ़ बीठल आहे। सम्झो था एज़ अ पार्टी वर्कर या नज़रियाती तव्हां पीपल्स पार्टी जा माण्हू आहियो, त ईंदड़ चूंडनि में का मोट तव्हांखे मिलंदी या वॾो ख़तरो था महसूसु कयो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी। तव्हां पाण ॾिठो, तव्हां बार बार इहो सुवाल खे जेको आहे दोहराए रहिया आहियो त आवाम खे तव्हांखे रिस्पेक्ट मिलंदी या न मिलंदी। जेके बि माज़ी में इलेक्शनूं थियूं, जंहिं शख़्सियतनि इलेक्शन विढ़िया, उहे इलेक्शन खटण खां बाद में उन्हनि इलेक्शनूं खटियूं बि सही। स्पीकर रहिया आहिनि, मुल्क जा प्रेसिडेंट रहिया आहिनि। हू जॾहिं इस्लामाबाद जो रुख करनि था खटण खां बाद में, त पूरा 5 साल हिन जैकबाद में अचण गवारा न सम्झंदा आहिनि। MNA साहब उन जे कोशिशनि सां तव्हां जेको आहे स्पेशल फोर्स ग्राउंड आहे जैकबाद जो तारीख़ी ग्राउंड, उते जेको आहे इंटरनेशनल लेवल ते जेको स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वञे थो। उन खां बाद में जेको 2nd नंबर ते जेम्स जेको हॉस्पिटल आहे, उहो असांजे हिन एशिया जे गरम तरीन शहर जैकबाद में मीर एजाज़ ख़ान जे कोशिशनि सां अमेरिकन ठाराइनि था। US कौंसिल जो प्रोजेक्ट आहे, US एड जो। एजाज़ जो छा कमु? साईं, मां इन जे लाइ इहो तव्हांजे
ज़हन साफ़ कंदो हना त अमेरिका के जेको आहे ख्वाब में नाहे ॾिठो त हिते जेको आहे एतिरो ज़ुल्म आहे, उते बि जेको आवाज़ में उते बि जेको आहे ॾुखनि खे पहुचाइण जे लाइ नुमाइंदा हूंदा आहिनि। तव्हां पीपी जे प्लेटफॉर्म ते जदोजहद था कयो, अवाम पोइ बि ख़ुशि न आहे पीपी जे रवैये खां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पूरे पाकिस्तान में सदर पाकिस्तान आसिल ज़रदारी साहब जे मेहनतनि सां मुफ़ाहमती पॉलिसी हलियो, हर दुश्मन दोस्त के पाण सां गॾु खयाई। तव्हां ॾिसो पूरे पाकिस्तान में घणा नौकरियूं ॾिनई ऐं उन जे बजाय घणा नौकरियूं असांजे नवाज़ में घणा नौकरियूं विकिणियो, उहो तव्हां हर आवाम खां पुछा करे सघो था। पुछी न डीसी चौक ते अवाम गॾु अचे विकिणनि था नौकरियूं। साईं तव्हां अगरि प्रूफ कयो मीर एजाज़ ख़ान जखराणी कॾहिं बि का नौकरी विकी न आहे ऐं हर ग़रीब आवाम खे नौकरियूं ॾिनई। ऐं सदर पाकिस्तान आसिल ज़रदारी साहब तव्हां ॾिसो न गैस में केतिरा लथल हुया, नवाज शरीफ साहब लाथा हुआ ऐं उन जे बजाय हज़ारे नौकरियुनि में जेके लथल हुया उहे ई सदर पाकिस्तान आसिल ज़रदारी साहब उन सभिनि खे बहाल कयईं। असां सां गॾु बहादुर मोगेरी जेको पीपी ज़िले यूथ जो जेको आहे प्रेसिडेंट आहे, खांसि पुछूं था त जेका माण्हुनि जी कावड़ आहे या जेका नाराज़गी आहे उहा बजा आहे या न? माण्हू त नाराज़ आहिनि, भली तव्हां केतिरी बि दावा कयो नौकरी ॾिनियूं रोज़गार ॾिनो। मां सभ खां पहिरियों तव्हांखे भलीकार चवां थो मुश्ताक साहब, असां सिंध टीवी जे तरफ़ां तव्हां आया हो जेकबा जे मसइलनि खे उजागर करण लाइ ऐं तव्हां हाल अहिवाल जेके वरिता जेके असांजे एंटी पीपल्स पार्टी जे ऐं जेके सोशल एंटी न नाराज़ बिल्कुलु तव्हांजे हवाले सां नाराज़ी चइजे, पर उन चंद माण्हुनि जे चवण सां को पीपल्स पार्टी खां को अवाम नाराज़ नथो थी सघे। पीपल्स पार्टी हिकिड़ी अवामी पार्टी आहे ऐं ग्रास रूट ते आहे, हारी ऐं मज़दूर ऐं उन जेका पार्टी आहे। त ॻाल्हि इहा आहे त मां सभ खां पहिरीं तव्हांखे चवंदुसि त 27 डिसंबर अहिड़ो हिकिड़ो वाक़ियो थियो जेको सानियो हुयो शहीद राणी मोहतरम बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत खां पोइ जो अहिड़ा हालात हुआ मुल्क जा ऐं उन शयुनि खे असां जेको आहे हिकिड़ो वॾी दिलि सां असांजे को चेयरमैन मोहतरम सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब, असांजे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको असांखे हिकिड़ो आथत ॾेई करे इहो नारो हणी करे त पाकिस्तान खपे नारो हणी करे असां हिकिड़ो नए पाकिस्तान खे ठाहिण जी हिकिड़ी शुरूआति जॾहिं उन रखी पंहिंजे मुफ़ाहमती पॉलिसी में। तव्हां मीडिया जे हवाले सां तव्हां ॾिसंदा हूंदव त उहे बिल्कुलु चवनि था त पाकिस्तान खपे माना सफ़ा खपे, विकिरो थिए। न विकिरे जी ॻाल्हि न आहे। पाकिस्तान न हूंदो त हिते कोई बि आज़ादु न हूंदो। पाकिस्तान हिकिड़ो असांजो आज़ादु रियासत आहे, हिकिड़ो मुल्क आहे असांजो। त पाकिस्तान में जेका आज़ादी आहे पूरे दुनिया में किथे बि कोन्हे। इहो कोई बि पसंदि न कंदो जो असांजो मुल्क जेको आहे को विकिरो थिए। इहो कॾहिं बि असांजो बच्चो बि क़ुर्बानी ॾेई करे पाकिस्तान खे बचाइण जी कोशिशि कंदो। इनशाला पाकिस्तान कंहिंजे हथ में न ॾींदासीं। बाक़ी रही ॻाल्हि नाराज़गी छो आहे भला? तव्हां त चओ था हर शइ कई आहे वसा। मां तव्हांखे निशानगियूं कयां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत में हिकु चंद अहिड़ा वॾा वॾा फ़ैसिला थिया आहिनि, तव्हांखे तारीख़ में कॾहिं बि अहिड़ा फ़ैसिला न थिया आहिनि जंहिंमें तव्हां 73 जे आइन जे हवाले सां ॾिसो, NFC अवार्ड जे हवाले सां ॾिसो, सदर जा अख़्तियारात 258 जेको आहे उनखे ख़तमु करे पार्लियामेंट खे सुप्रीम कयो वियो। इहे वॾा हिकिड़ा फ़ैसिला आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे ज़रिए जेके असांजे ग़रीब जेके औरतुनि खे जेका उहा वज़ीफ़ो मिली रहियो आहे, 3 लख जेके कुरंदाज़ी तहत जेके उनजा ग़रीब जेके नौजवान बेरोज़गार हुआ उन्हनि खे जेको रोज़गार ॾियण जे लाइ 3 लख रुपए जा जेके कुरंदाज़ी मासिद हज़ारनि जे तादाद में। मां तव्हांखे जेकबा जो बि फिगर ॿुधायां त 150 नौजवाननि जा जेके कुरंदाज़ी में नाला निकिरी आया उन्हनि खे रोज़गार ॾियण जे हवाले सां उनखे जेको आहे उहे रोज़गार करनि पिया। फरमाइशी आहे अणधुरी कुरान बिल्कुलु उहा हिकिड़ी यकीन सां मां तव्हांखे चवां थो त उन में असां पार्टी जा असांजो मोहतरम जेको जनरल सेक्रेटरी साहब बीठा आहिनि त अहिड़ी का बि ॻाल्हि असां खां पुछी बि न वई आहे जो तव्हांखे 5 कारकुन जा के नाला मोकिलियो ऐं असां तव्हांखे उन कुरंदाज़ी में शामिलु कयूं। असांखे एॾी ॻाल्हि जी ख़बर बि न पई। अदा तव्हां ॿुधायो भला, तव्हां पीपी जे लाइ नारा हणंदा आहियो, जदोजहद कंदा आहियो, अॻे हूंदा आहियो, कुर्बानी ॾींदा आहियो, तव्हांजी वाहर थी आहे हुकूमत? साईं बिल्कुलु थी आहे। छा थी आहे? नौकरी मिली आहे मूंखे न, पर हर ग़रीब खे मिले थो। मीर एजाज़ पीपी वारे ग़रीब खे, पीपी अवाम खे बि काफ़ी माण्हुनि खे मुफ़्त में नौकरी मिले। तव्हां चओ पिया त पैसा वठी करे नौकरी ॾियनि था, इहा ॻाल्हि ग़लति आहे। जेको असांजो अॻे हुयो ज़िलाई सदर उन खे हटायो वियो इन इल्ज़ाम जे तहत त हिन सम्झो त पैसा वठी करे नौकरी ॾियो त उनखे कढी छॾियो। पीपल्स पार्टी और मीर एजाज़ ख़ान जखराणी खे मां सलाम के पेश कयां थो, उनजी अज़मत के। और हर कोई माण्हू जेको बि माण्हू फ़ोन करे थो छा बि करे थो मीर साहब सां कॉन्टेक्ट बिल्कुलु हुननि सां ॻाल्हाए थो। हर मिले थो हिते बिल्कुलु सही तव्हां सां न सही अवाम सां। नाज़रीन प्रोग्राम डोर टू डोर में असां जेकबा शहर जे मसइलनि खे आला ऐवाननि ताईं हितां जे रहवासियुनि जे ज़रिए पहुचाइण जी कोशिशि कई। जेकबा शहर जेको काफ़ी मसइलनि जे वरचड़ लाइ
उन हवाले सां समाजी अॻवाननि, क़ौम परस्त अॻवाननि, सियासी अॻवाननि तोड़े सुजाण धुरियुनि समेत मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी वर्कर आहिनि ऐं आम शहरवासी आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ राया ॿुधा जेके तमामु असांखे मुंझल सूरत हाल जे वर चढ़ियल नज़र आया। छाकाणि त इस्पतालुनि जो हाल तमामु बुरो आहे, रोडनि जो हाल तमामु बुरो आहे, तालीम जो मयार हिते न हुजणु बराबरि आहे, सिहत जूं सहूलियतूं अणिलभ आहिनि, अमन अमान जी सूरत हाल जो तमामु बुरो हाल असां ॾिठोसीं ऐं 2600 अहलकारनि ज़िले में पर अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम आहिनि। अॼोके प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। नए प्रोग्राम में नए शहर में नवनि मसइलनि सां गॾु अवां ॾो पेश थियासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुश्ताक सरकी ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।